ओजागियल अखियुनि में रोशन मुस्तक़बिल जा ख़्वाब खणी ज़िंदगीअ में अॻिते वधंदड़ 13 वरनि जे नबील अहमद ओडो जी ज़िंदगी ओचितो उन वक़्तु ऊंदाहियुनि में गुम थी वई जॾहिं हू 4थे दर्जे में पढ़ंदो हो। नबील अहमद ओडो खे मथे में धकु लॻण बाद कुझु ई ॾींहंनि में संदसि अखियुनि जी रोशनी आहिस्ते आहिस्ते घटिजणु शुरू थी वई, जंहिंखे इलाज लाइ लाड़काणे जे डॉक्टर खे ॾेखारियो वियो, जंहिं 3 महीननि जो इलाज ॾिनो, जंहिं मां बि को फ़ाइदो न पियो। वेतर संदसि अखियुनि जो नूर वींदो बि रहियो ऐं 6 महीननि जे थोरे ई अरसे में मासूम ॿिन्ही अखियुनि जी रोशनीअ खां माज़ूर थी वियो ऐं हाणे संदसि ज़िंदगी मुकमल तौर ते ऊंदाहियुनि में ॿुॾल आहे। धकु लॻो, पोइ 20 ॾींहंनि खां बि थोरो काराई बि ज़ाहिर थिए ऐं धुंधलो बि ज़ाहिर पियो थिए। पहिरियों कंप्यूटर ॾिसंदो हुउमि, स्कूल पढ़ंदो हुउमि, 3 स्कूल हुउमि, 4थो दर्जो पढ़ंदो हुउमि, दोस्तनि सां खेॾंदो हुउमि, घुमंदो हुउमि, पढ़ंदो हुउमि, लिखंदो हुउमि। पोइ धकु लॻो, 20 ॾींहं खां पोइ खाॿी अखि खे नज़र घटि थी वई, पोइ सॼी अखि मां लाड़काणे दवा मिली, पोइ दवा खावां पोइ असरु न थियो। वरी कराची खणी विया, डॉक्टर दवा ॾिनी, वरी पोइ ओॾां बि दवा खाधी त फ़ाइदो न पियो। माण्हू घुमनि था, उन्हनि जो पाशो महसूसु कयां, उस जी रोशनी बि महसूसु थो कयां, बल्ब जी रोशनी महसूसु थो कयां, दोस्तनि सां खेॾां, उथां विहां, दोस्तनि सां पढ़ां। बिलाल भुट्टो जा ज़रदारी मुंहिंजो इलाजु करायो। शिकारपुर ज़िले जे गढ़ी यासीन तालके ऐं शहीदनि जे शहर नवंदुर में पंहिंजी ज़िंदगीअ जा 32 साल सहाफ़त खे अर्पींदड़ सहाफ़ी अब्दुल कादिर ओडो जो पोटो नबील अहमद ओडो, जेको ॼाए ॼम खां त बिल्कुलु सिहतमंद हो ऐं मामूल मूजिबि स्कूल वञण सां गॾु कंप्यूटर जी सिख्या पिणु वठंदो हो, 6 महीना अॻु ओचितो संदसि ॿिन्ही अखियुनि जी नज़र ख़तमु थींदी वई। हुननि पंहिंजे वसार कराचीअ में दिमाग़ जे माहिर डॉक्टर वटां इलाज बि करायो, पर को बि फ़र्क़ु न पियो। अखियुनि जी माज़ूरीअ बाद जेतोणीकि नबील जो स्कूल वञण त बंदि थी वियो आहे, पर संदसि ज़िंदगी पिणु मफ़लूज थी वई आहे। सहाफ़ी अब्दुल कादिर ओडो जी मुआशी हालत एतिरी न आहे त पोटे जो इलाज मुल्क जे वॾनि इस्पतालनि या ॿाहिरनि मुल्कनि मां कराए उनखे अखियुनि जो नूर वापसि कराए सघे, जंहिं करे घर में हर वक़्तु अखियुनि जे साम्हूं वेठल बछड़े खे मायूस वेठल ॾिसी अखियुनि में लुढ़क तरी अचनि था ऐं वस न हलण करे दुआ करण खां सवाइ ॿियो को बि रस्तो ई नज़र नथो अचे। 32 साल 33 साल पंहिंजी सहाफ़त खे मां अर्पिया आहिनि। 32-33 सालनि में मज़लूमनि जो आवाज़ु बणिजंदो रहियो आहियां, पर हिन वक़्तु मां पंहिंजो आवाज़ु पाण बणिजण लाइ वेठो आहियां। मुंहिंजो पोटो नबील अहमद ओडो 13 सालनि जी उमिरि 4थों दर्जो पढ़ंदो हुयो, उनजी ओचिते नज़र घटिजी वई, जंहिं करे हिन वक़्तु मायूसीअ जो शिकार आहियां। हिनखे ओचितो को धकु लॻो, धकु लॻण खां पोइ हिन जे अखि जी नज़र, खॿी अखि जी नज़र हिन जी घटिजंदी रही। हिन जे इलाज लाइ लाड़काणे असां वियासीं, अखियुनि जे डॉक्टर 3 महीननि जो इलाजु ॾिनो। इलाजु खाइण जे बावजूद बि हिन जे अखि जी नज़र घटिजंदी रही, को फ़ाइदो महसूसु न थियो। जंहिंखां पोइ असां हिनखे कराचीअ मेमन हॉस्पिटल में डॉक्टर प्रोफेसर शौकत अली आहे, उते खणी वियासीं। हिन जूं टेस्टियूं वग़ैरह सभु हिन जूं करायूंसीं, उन बि हिनखे दवा ॾिनी। इन ई दौरान जेको आहे हिन जूं ॿिन्ही अखियुनि जूं नज़र बिल्कुलु ई ख़तमु थी वई। दवा जो को बि असरु न थियो। घर में हे मायूस थी हिकु ई हंधि वेही रहंदो। मायूसीअ वारी हालत में हिनखे ॾिसूं पिया त असां पाण ई परेशान पिया थी वञूं, पाण ई मायूस थी पिया वञूं। हिन जो इलाजु ॿाहिरनि मुल्कनि में आहे, हिते बि थी सघे थो, हुजे इस्लामाबाद वग़ैरह ॿिए हंधि, पर वसाइल न आहिनि मूं वटि जो हिन जो मां इलाजु कराए सघां। पर मां अपील ई करे सघां थो पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलाल भुट्टो साहब, मैडम फरियाल टालपुर, स्पीकर असेंबली सिंध असेंबली आग़ा सिराज दुरानी, इम्तियाज़ शेख साहब, कमारिया साहिबान ऐं ॿिए वस वारनि खे अपील ई करे सघां थो त ख़ुदारा हिन जो इलाजु करायो वञे, त जे हे कंहिंजी मोहताजीअ खां बची सघे ऐं पंहिंजी ज़िंदगी पाण गुज़ारे। सहाफ़ी अब्दुल कादिर ओडो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी MPA फरियाल टालपुर तोड़े सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त अखियुनि जे नूर खां महरूम थियल संदसि पोटे जो सरकारी ख़र्च ते इलाज कराए सहायता कई वञे। कैमरा टीम सां गॾु नेशनल ऑनलाइन न्यूज़ स्पेशल रिपोर्टिंग टीम।